थरकोल ब्लॉक 1 जे मुतासरनि सां कंपनियुनि जूं ज़्यादतियूं, ठीकाई नौकरियूं मनपसंदनि हवाले दिहाड़ी ते कम कंदड़ पोहरियतनि खे नेकाली। ॻोठाणा नाइंसाफ़ी ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया, मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि थरकोल ब्लॉक 1 ते कम कंदड़ कंपनियुनि जूं मक़ामी माण्हुनि सां ज़्यादतियूं वधी वयूं आहिनि। कंपनियुनि मक़ामी माण्हुनि खे नौकरियुनि ठीकनि समेत हर कम में मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। उन सिलसिले में ब्लॉक 1 जी पावर प्लांट वेझो क़ाइम ॻोठ भावी जो तड़ जे रहवासियुनि सां कंपनियूं कयल वाइदनि तां फिरी वयूं आहिनि। ॼाणायल ॻोठ जे मज़दूरनि खां रोज़गार खसे वरितो आहे। ॻोठ जे नौजवाननि खे कंपनियुनि मज़दूरी ते लॻाए बाद में फ़ारिग़ करे छॾियो। मुतासिर माण्हुनि लाणो ख़ान ख़ासखेली, हाशिम ख़ासखेली, जुमन ख़ासखेली, आचार ख़ासखेली ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त कंपनियुनि इंसाफ़ न कयो त ब्लॉक 1 जे गेट अॻियां धरणो हयो वेंदो। खैरपुर में IBA PST टेस्ट पास उम्मीदवारनि पारां फराडर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि मुज़ाहिरे जी अॻवाणी जिनसार अली, इमरान कांधड़ो, इब्राहिम शरस, ज़ीशान सुमरो, आमिर शेख, मेहदी रज़ा ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त PST टेस्ट पास उम्मीदवारनि सां ज़्यादतियूं करे मनपसंद माण्हुनि खे रिश्वत ऐं सिफ़ारिश एवज़ ऑफर ऑर्डर ॾिना पिया वञनि। दाहूं करण बावजूदि केरु बि ॿुधण वारो नाहे। एहतजाज कंदड़ उस्तादनि तालीम खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी टेस्ट पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। पखो में PP शहीद भुट्टो तरफ़ां इंडस हाईवे रोड बंदि करे सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ धरणो हयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार मुग़ैरी मूजिबि ताहिर ख़ान मुग़ैरी, ज़ुबैर हुसैन जतोई, अयाज़ हुसैन तुनियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿोॾि मुतासिर मलेरिया गैस्ट्रो मुद्दे जे बुख़ार सबबि मरी रहिया आहिनि। हुननि चयो त UC खैरपुर जूसो में गुज़िरियल बरसातुनि ऐं ॿोॾि में काफ़ी नुक़सानु थियो आहे, पर मुतासिरनि जी का बि वाहुर नाहे कई वई। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते थियल नुक़सान जी सर्वे करे मुतासिरनि जी मुकमल मदद कई वञे। बचलपुर वेझो ॻोठ बचल ओठो जे रहवासी मिठल ओठो जे भाणेजे ऐं ॿियनि ज़ुल्मनि ख़िलाफ़ दाहियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अज़ीम पखरियो मूजिबि हुननि चयो त गुलज़ार ओठो पंहिंजे मामनि मिस्री मीर हसन ऐं भाउ याकूब जे चिर्च ते रोज़ शराब जे नशे में धुत थी घरवारी ते तशदुद करे थो। हुननि सरदार इस्माइल ॾाहिरी ऐं रज़ा ॾाहिरी खे अपील कई त गुलज़ार ऐं संदसि सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारी वञे। दादू में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां हाई कोर्ट जे सीनियर जजिस खे नज़रअंदाज़ ऐं जूनियर जजिस खे प्रमोट करण ख़िलाफ़ हाई कोर्ट बार जे सॾ ते अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिबि अली मुर्तज़ा बबर जी अॻवाणी में वकीलनि बार खे रैली कढी एहतजाज रिकॉर्ड करायो। उन्हनि जो चवणु आहे त चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट अहमद अली शेख समेत ॿियनि सीनियर जजिस खे सुप्रीम कोर्ट जी मुक़ररी लाइ नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जॾहिं त सीनियर जजिस जे हूंदे जूनियर जजिस जा नाला उमाणिया विया आहिनि। हुननि चयो त सीनियर जजिस खे प्रमोट करे सुप्रीम कोर्ट आंदो वञे, ॿी सूरत में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट जारी रखियो वेंदो। शहदादकोट में समाजी तंज़ीम पारां मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे हिंदू बिरादरी ऐं बाल्मीकी बिरादरी जे ॿोॾि में थियल नुक़सान जा तफ़सील वरिता। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर घंवर ख़ान ब्रोही मूजिबि समेटन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जी सदर मिसिस ट्रेसी मेसी, रोनाल्ड अल्फ्रेड, अमाद ख़ान ऐं ॿियनि पारां कराची फ्लड रिलीफ ट्रस्ट ऐं अख्तर हुसैन जब्बार ट्रस्ट जे ताउन सां शहदादकोट ऐं आसपास जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे नुक़सान जा तफ़सील वरिता। हुननि चयो त मुतासिर इलाइक़नि में तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, जंहिं करे ग़रीब माण्हू खुलियल आसमान हेठां वेठा आहिनि। उन्हनि जी मदद करण जी सख़्त ज़रूरत आहे। उन मौक़े ते समाजी अॻवान राजू शेख, वज़ीर मक्सी, एडवोकेट ईश्वर लाल नागदेव, आफ्ताब राजपूत ऐं ॿिया मौजूदु हुआ। होॾां आयल महिमाननि बाल्मीकी पाड़ी हिंदू बिरादरी सां ॾियारी मल्हाई ऐं ॿारनि में ॾियारी जी मिठाई विरहाई। जैकबाबाद जे UC नावड़ा जे मुतासिरनि ऐं PTI जे कारकुननि पारां सैयद रज़ाक शाह, ताज मोहम्मद ब्रोही ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहराह ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं।
SS न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम बिरोही मूजिब उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवण हो त ॿोॾ खे 2.5 महीना गुज़री विया आहिनि, पर हिन महल ताईं मुतासिरनि खे इमदादी सामान न ॾिनो वियो आहे, न ई मुतासिर इलाइक़नि मां पाणी कढियो वियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त DC जैकमाबाद ऐं मुख़्तियारकार रुगो सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि जे चवण ते राशन बैग, टेंट ऐं ॿियो इमदादी सामान ॾेई रहिया आहिनि। नए कराची गोदरा सोसाइटी फातिमा जिना कॉलोनी में एक घर में गैस लीकेज सबब धमाको, 3 मासूम ॿारनि समेत 5 ॼणा सख्त ज़ख़्मी थी पिया। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिब नई कराची गोदरा फातिमा जिना कॉलोनी में घर अंदर गैस लीकेज सबब धमाके में 3 मासूम ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनमें 52 वरियनि जो मोहम्मद सरवर वल्द सुमेर, 48 वरियनि जी समीना ज़ाल मोहम्मद सरवर, 15 वरियनि जो मोहम्मद अनीस, 13 वरियनि जी सफ़िया ऐं 17 वरियनि जी अतिया शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर ते जिना इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रियनि मूजिब सुई सदरन गैस इंतज़ामिया जी नाअहली सबब मुसलसल 2 महीननि खां घर अंदर गैस लीकेज हुई, जंहिंजी शिकायत करण बावजूद गैस इंतज़ामिया लीकेज बंदि करण न पहुती। पलीजाणी भरसा नसरपुर जा रहवासी कोयटा मज़दूरी लाइ वियल 2 सगा मासात गुज़िरियल 20 ॾींहनि खां लापता थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद सोहो मूजिब नसरपुर शहर जा रहवासी हाजाणा बिरादरी सां तालुक़ रखंदड़ 2 सगा मासात मुहबुल्ला हाजाणो ऐं मोहम्मद आमिर हाजाणो कोयटा मज़दूरी जे लाइ मिस्त्री उस्मान मेयो सां गॾु विया, जेके गुम आहिनि। वारसनि जो चवणु आहे त बार कॉल करण जे बावजूदु को बि राब्तो न थी सघियो आहे, जॾहिं त साणनि गॾु वियल मिस्त्री मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे परेशान करे रहियो आहे। नोटिस वठी खेनि ज़ाहिर कयो वञे। सेवण शरीफ़ में सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली जोखियो मूजिब SUP तरफ़ां तालके सेवण जे ॻोठनि मां पाणी जी नेकाली, डठल घर ठहिराइण ऐं आबादगारनि खे ॿिज ऐं भाण जी मुफ़्त फ़राहमी ख़ातिर एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। रोशन अली बुर्डो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत खां मुतालबो कयूं था त ॿोॾ मुतासिरनि जी बहाली वारे अमल खे तेज़ कयो वञे, जंहिं तहत पहिरें मरहले में ॻोठनि ऐं ज़रई ज़मीनुनि में जेको पाणी बीठल आहे उन जी नेकाली लाइ फौरी तौर ते के उपाय वरिता वञनि। हुन चयो त माण्हुनि खे घर ठहिराए ॾिना वञनि ऐं 1 हफ़्ते अंदरि आबादगारनि खे मुफ़्त ॿिज ऐं भाण ॾिनो वञे त जीअं हू पोखाई जो अमल वक़्त ते शुरू करे सघनि। सखर में 62 शख़्सनि पारां ज़मीन जे मामले तां कूड़नि केसनि में फासाइण वारे अमल ख़िलाफ़ पनवाकल वासी झंडेर बिरादरी जे मुतासिरनि पेट्रोल हथनि में खणी DIG ऑफिस सखर आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिब पनवाकल जे बाइजी थाणे जी हद ॻोठ अरबाब अली झंडेर जे रहवासी मंठार अली झंडेर, नसीर अहमद, ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ॿियनि पेट्रोल हथनि में खणी DIG ऑफिस जे मुख्य गेट आॾो एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुननि सहाफ़ियुनि आॾो दाहियो आहे त देह पहियारी ऐं देह भंडकी में संदन वॾड़नि जी मिल्कियत 11 जरेब ज़मीन आहे, जंहिंजा खाता मटाए हक़ घुरण ते बिरादरी जे बासर माण्हुनि गहणो ख़ान झंडीर, अरबाब अली, दाइमुद्दीन ऐं ॿियनि कब्ज़ो करण लाइ कूड़ा केस कया आहिनि। हुननि ॿुधायो त जवाबदार घर में दाख़िल थी घर भातियुनि खे हिरासा करे ॿकरियूं बि काहे फ़रार थी विया आहिनि। नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आणे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सीता रोड में बरसातुनि दौरान 3 नाबीन भाइरनि जो अझो बि ड्रही पट थी पियो। 2 महीना गुज़रण बावजूदि चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतज़ामिया तोड़े सिंध सरकार संदन का सार न लधी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ीशान अली आराई मूजिब तेज़ बरसातुनि ऐं तूफ़ाननि दौरान सीता रोड जे रिहायशी 3 नाबीन भाइरनि जो अझो किरी पट थी पियो हुयो। हाशिम अली, सुधीर अली ऐं वज़ीर अली अझो किरी पवण सबब सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। नाबीन भाइरनि जी अमड़ ॿुधायो त कमाइण वारो को बि कोन आहे ऐं पुट नाबीन आहिनि ऐं बरसातुनि सबब घर बि किरी पियो आहे। सिर लिकाइण लाइ का जॻह कोन्हे, अझो ठहिराए सहायता कई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान फरियाल टालपुर जी हिदायत ते ज़िले सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी अली अकबर जमाली ऐं सिटी सदर दौड़ ज़फ़र अली ज़रदारी पारां ॾियारी जे हवाले सां मोकिलियल राशन मुतासिरनि में विरहायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल हुसैन वासवाणो मूजिब PP सिटी ऑफिस में PP अॻवान मोहम्मद फैज़ान ख़ानज़ादा, GM खरल ऐं अक़लियती अॻवान रवि राजा हक़दार ख़ानदाननि में राशन विरहायो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीबनि जी जमात आहे, ही सियासत न पर ख़िदमत जो वक़्तु आहे। PP अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी।
मीरपुर माथिलो जे सूफ़ी बुज़ुर्ग साईं दीन शाह जो सालियानो उर्स मुबारक अॼु खां शुरू थी वियो। सूबाई वज़ीर अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी चादर चाढ़े मेले जो इफ़्तिताह कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छिजण मूजिबि सूफ़ी बुज़ुर्ग साईं दीन शाह बादशाह जो उर्स 3 ॾींहनि ताईं जारी रहंदो। मेले जे मौक़े ते कोडी कोडी ऐं मल्ह मलाखड़े जा प्रोग्राम बि मुनक़िद कया वेंदा। उन खां अलावा 3 ॾींहं सूफ़ियाणी महफ़िल मुनक़िद कई वेंदी।